सुजावल। नाफरमान पुट खिलाफ पीरसन पीउ जो एहतजाज। यूसी अलीबेर ॻोठ पीरू पटेल पाराई जे रहवासी पीरसन गेदू ॿाराणी पंहिंजे पुट नवाज़ ॿाराणी खिलाफ़ प्रेस क्लब सुजावल में धाईंदे चयो, मुंहिंजो पुटु नवाज़ जेको मूंखां अलॻि कराची में लोफर क़िस्म जे माण्हुनि सां गॾु रहे थो ऐं संदसि ग़लति हरकतुनि जे करे अक्सर शिकायतुनि मां तंग अची चुको आहियां। बार बार मना करण बावजूदि बि हू ग़लति हरकतुनि खां बाज़ नथो अचे। ॿीणो मूंखे धमकाए रहियो आहे, जंहिं मां तंग थी प्रेस क्लब पहुतो आहियां। संदसि ख़िलाफ़ बेज़ारीनामा हद जे पुलिस ऐं चङनि मुड़ुसनि खे ॾिना आहिनि। उन करे मीडिया वटि एहतजाजी रिकॉर्ड करायां थो ऐं मुंहिंजे नाफ़रमान पुटु नवाज़ सां मुंहिंजो को बि हाणे तालुक़ु नाहे। एसएसपी सुजावल एला इख़्तियारी खां नोटिस वठी नाफ़रमान पुटु नवाज़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मुंहिंजो नालो गेदू आहे। नवाज़ मुंहिंजो पुटु आहे। उहो जेको मूंखां नाफ़रमान थी वियो आहे ऐं 5 साल थिया आहिनि कराची एरिया में रहंदो आहे ऐं उते जेको आहे हेॾां उन्हनि को अचे थो न को ॿियो लोफर न गॾु आहे। तंहिंजे करे मूंखे डपु थी पियो आहे त हाणे आउं हुन मां लादा आहियां। हाणे जेको मूं उन जे करे चयो त आउं ग़रीब माण्हू सुठो माण्हू आहियां।